सिंधवा मिठी तेरा मारू मिठा, ओ सिंधवा मिठी तेरा मारू मिठा, अल्लाह सिंधवा मिठी तेरा मारू मिठा। काथे न डिठा एड़ा काथे न डिठा, काथे न डिठा मोएड़ा काथे न डिठा। सिंधवा मिठी तेरा मारू मिठा, अल्लाह सिंधवा मिठी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ताड़ी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रो कयूं था खबरन डा खबर शामिल कई पिया कंडियारो में रिपोर्ट जमील अहमद सरगाणी जी। कंडियारो लग मिडिल स्कूल गोठ गुल मोहम्मद एसबाणी में सकाफती तकरीब थी गुजरी, जंहिंजो आगाज़ कुरान मजीद जी तिलावत सां कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि उस्तादनि ऐं ॻोठाणनि सिंधी टोपी अजरक पाए वॾे अंग में शिरकत करे सकाफती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सिंधी गीतनि ते शागिर्दनि झुमरियूं हयूं ऐं टेबलोस पेश कया। प्रोग्राम जी अॻवानी कंदे प्राइमरी हेड मास्टर निसार अहमद मला ऐं मिडिल स्कूल जे हेड मास्टर बिलावल ख़ान सरगाणी मीडिया खे ॿुधायो त हीउ ॾिहाड़ो असां सभिनी लाइ कंहिं ईद खां घटि न आहे। असां जंहिं सूबे में ॼावा आहियूं उन जी तहज़ीबनि खे उजागर करणु असांजो फ़र्ज़ु आहे। सकाफ़ती प्रोग्राम में महिमान ख़ास सीनियर उस्ताद गुल हसन बौर ऐं HST उस्ताद गुलाम मुस्तफ़ा लाशारी हुआ। इन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि नूर अहमद सूमरो, HST उस्ताद मोहम्मद शरीफ सरगाणी, उस्ताद सलीम खान डहराज, उस्ताद मोहम्मद जुमन सोलंगी, उस्ताद अब्दुल रज़ाक सरगाणी, उस्ताद सरफराज अली एसबाणी, उस्ताद बरकत अली सरगाणी ऐं ॿियनि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि विच में तकरीरी ऐं सवालनि जवाबनि जो मुक़ाबलो करायो वियो, जंहिंमें पहिरीं पोज़ीशन मिडिल स्कूल गुल मोहम्मद एसबाणी, ॿी पोज़ीशन प्राइमरी स्कूल छुटल सरगाणी ऐं टी पोज़ीशन प्राइमरी स्कूल जहान खान जतोई जी शागिर्दनि खईं। पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में शील्डूं ऐं इनाम विराया विया।